दोस्तों ट्रांज़िशन खां सवाइ हर वीडियो अधूरी लॻंदी आहे ऐं मां चाहियां थो त मुंहिंजी वीडियो जो ॿियो पार्ट कुझु हिन तरीक़े सां क्रॉस करे। केॾो ख़ूबसूरत लॻे थो पार्ट ट्रांज़िशन सां गॾु दोस्तों तव्हां ॾिसो। सो अॼु जे सबक में असां सिर्फ़ ट्रांज़िशन सिखंदासीं, ट्रेंडिंग, क्लासिक वग़ैरह। सो बिना देर जे कैपकट ट्रांज़िशन जे लाइ हिन जॻह ते क्लिक करियो ऐं हिते तव्हांखे केतिरनि ई क़िस्मनि जूं ट्रेंडिंग, क्लासिक, न्यू वग़ैरह बिलर ट्रांज़िशन मिली वेंदियूं। तव्हां पंहिंजे वीडियो जे पार्टनि में लॻाए उन्हनि खे ख़ूबसूरत बनाए सघो था। सो असां ते पहिरीं ट्रेंडिंग कुझु यूज़ कंदासीं। हीउ ॾिसो, हिन ते असां क्लिक कंदासीं ट्रांज़िशन ते। केॾी ख़ूबसूरती सां असांजे पार्ट क्रॉस कयो। सो तव्हां हिन जी स्पीड बि घटाए ऐं वधाए सघो था जिते तव्हांखे मुनासिबु लॻे, सही लॻे, पंहिंजी मर्ज़ीअ सां। हा ॾिसो दोस्तों, हिन में कुझु फ्री आहिनि ऐं कुझु प्रो आहिनि। ऐं हीउ ॾिसो ट्रांज़िशन, हीउ प्रो आहे। केॾी ख़ूबसूरतीअ सां ॿियो पार्ट क्रॉस करे थो सिर्फ़ु हिकु मामूली ट्रांज़िशन लॻाइण खां पोइ। सो ट्रेंडिंग खां अलावा तव्हांखे हिते क्लासिक, न्यू ऐं हिट्स, ओवरलेज़, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो। हीउ ॾिसो, तव्हांखे ट्रांज़िशन मिली वेंदियूं। तव्हां पंहिंजे वीडियो में यूज़ करे सघो था पार्टनि जे विच में, जीअं असां तव्हांखे सम्झायो उन तरीक़े सां। हीअ ट्रांज़िशन क्लासिक में फिलिप नालो आहे, हुनजो फिलिप नाले सां आहे। हुन खां अलावा तव्हां थोरो स्क्रू कंदा त हिन में बिलर तव्हांखे ट्रांज़िशन मिली वेंदियूं। हीअ ॾिसो, हिन में ख़ूबसूरत आहिनि। हिन तव्हां स्पीड पंहिंजी मर्ज़ी सां घटाए वधाए सघो था। उन खां अलावा तव्हां रोज़ानो नई एडिटिंग सिखण जे लाइ मूंखे सब्सक्राइब ऐं लाइक करे सघो था, या तव्हां दोस्तनि जी हेल्प आहे। ऐं यादि रखो दोस्तों, जेको तव्हां सबक डेली ॾिसो था उन जी प्रैक्टिस कंदा रहो। पंहिंजो कंहिं न कंहिं प्रोजेक्ट में प्रैक्टिस कंदा रहो। उन सां तव्हांजी जेका नॉलेज वधंदी रहंदी। ख़ाली ॾिसण सां न आहे सिखिबो, ऐं कुझु करण सां ई सिखिबो आहे। सो नेक्स्ट वीडियो मां जल्द अपलोड करियां थो। हिननि टूलनि मां को बि हिकु टूल तव्हांखे सम्झाईंदुसि आसानी सां सिंधी ज़बान में। बसि मूंसां गॾु रहो। रोज़ानो सिंधी एडिटिंग सिखण जे लाइ मूंखे सब्सक्राइब करियो। मिलूं था अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।